नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ंधकोट में खबर ॾींदा हलूं त जमियत उलमा इस्लाम तालका क़ंधकोट जे उलमा जो इजलास मदरसा खैरुल मदारस कशमो रोड में हाफ़िज़ अब्दुल फतेह भंगवार जी तलावत कलाम ऐं अमीर मौलाना हबीबुल्लाह मेमन जी सदारत हेठ थी गुज़रियो। इजलास जी कार्रवाई तालका जनरल सेक्रेटरी मौलाना जमालदीन ओगई हलाईंदे इजलास में शरीक उलमा जे मेंबरन खां एजेंडा तहत तजवीज़ूं वरतियूं वयूं ऐं बाद में इन्हनि में रोशनी में कुछ फैसला भी कया विया आहिनि। तालके जे तमाम यूसी जी इजलास में कारकुन जी नज़रसानी तरबियत समेत अवामी राबता मुहिम लाइ तफ़सीली दौरो कयो वेंदो ऐं पीडीएम तरफ़ां अक्टूबर डिसंबर में थींदड़ लाड़काणे कराची जे जलसनि लाइ अवाम खे वध मां वध शरीक करण जो पाबंद कयो वियो आहे। इन्हनि चयो आहे त वफ़ाक़ तरफ़ां सिंध जे बेटनि ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। जेकॾहिं अहिड़ी का बि हरकत कई वेंदी त JUI जा कारकुन मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ पोइते न हटंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।